दोस्तों ये लतीफ़ो है तव्हां दोस्तन खे ॿुधायूं था। हाणे कुदरत मुंहिंजे साईं जी फनकार अचनि पिया दोस्त, फनकार अचनि पिया। कहिड़ा कहिड़ा फनकार हुजनि, आलिशान टीवी जा रेडियो जा फनकार हुजनि, हाई क्लास जा फनकार पिया अचनि। मोहम्मद यूसुफ हुजे, वहीद मुराद हुजे, अनवर विस्तरो हुजे, कासिम ओठो हुजे, सैयद जलाल खान हुजे, ये फनकार अचनि पिया बस में बरिया के नजमे मां अचनि पिया वापस। तेरी महिल खबर पई डोकरी केतिरा डोकरी बस में फनकार वञनि पिया, ॾाढा आलिशान फनकार हुआ। पाड़े में ॻाल्हि अथई त डोकरीअ कान पाड़े में ॻाल्हि ॿुधी त हुन डोकरीअ जो छोकिरो हुजे त वेचारे खे अधरंग हुजे, तुंहिंजो न हथ न टंग न पेर हलंदड़ हुजे। हुन छा कयो त खीर जो वटो भरे रवानी थी वई। जी बस खे हथ नहीं बस रोकी, बस वारे वेले खे त माई चढ़े थी, ही चढ़ी आई मथे त अकल कई, चया बाड़े फनकार बच्चो अवां में जलाल चांडियो कहिड़ो आहे? ते सी सभिनी चयो चई मौला जा लख करम आहिनि। रईस जलाल जी फनकार पे जी पुछा कई अथसि ते सी जलाल खान ॻायो, अकल कई चए बाबा मां हेॾे वेठो आहियां। चया बा ये खीर जी लप पई। सही फनकार जेके राति जाए ॾिस रब जा शुक्र ई अथई, मुंहिंजे मौला जा लख एहसान आहिनि। क्योंकि नवाज़ियो आहे, कुदरत वारे नवाज़ियो आहे, संगत सॼी नवाज़ियो आहे, दोस्तनि नवाज़ियो आहे। अॼु भाग हुन जा ॾिस खीर पियो पियो, पाण बि एतिरा फनकार वेठा पोइ सॾ ॾियो मूंखे ठहियो। खीर जी लप पीअण लॻो त मां चयो बसि सभु न पइजी, थोरो ढुक मूंखे बचाए ॾिनी वापसि। घर खीर जो वापसि मिलियो त पुछियसि माण्हुनि खे अम्मा पोड़ी एॾा फनकार वेठा आहिनि, मोहम्मद यूसुफ वेठो आहे, वहीद मुराद वेठो आहे, कासिम ओठो वेठो आहे, अहिड़ा अहिड़ा फनकार सुविधा ॿिया बि वेठा आहिनि, ऐं तव्हां खीर रईस जलाल खे जी पियारियो आहे। कीअं बा मूं रईस जलाल खान फनकार खे मूं एतिरे लाइ खीर पियारियो आहे जो मूंखे ॾस मिलियो